नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त है करौंडी मां खबर ईंदालूं त कराची मां अगवा थियल करौंडी वासी 2 ॼणा बाज़ियाब न थी सघिया। धाड़ेलनि नौजवाननि ते तशद्दुद ऐं आंगुर कटण वारी वीडियो वारसनि खे माणे छॾी। करौंडी वासी ताहिर हुसैन मुगल ऐं इख्तियार सुमरो कराची मां अगवा थी विया हुआ। गुज़िरियल ॾींहं खां वठी वारसनि खे वीडियोज़ मोकिलियूं पियो वञनि। नौजवान ताहिर मुगल ते तशद्दुद ऐं पैसा घुरण वारियूं नयूं वीडियोज़ वारसनि खे माणियूं वयूं आहिनि। मुगविन ते तशद्दुद जी वीडियोज़ मालिकनि खे माणे 30 लाख रुपयनि जी घुर पिण कई वई। वीडियोज़ में नौजवान ताहिर मुगल जूं आङुरियूं कटींदे ऐं मुगविन मथां सख्त तशद्दुद ॾिसी सघिजे थो। वीडियो में ॾिसी सघिजे थो त नौजवान खे ज़ंजीरुनि सां जकड़े ताला हणी नौजवाननि ते तशद्दुद कयो पियो वञे, जॾहिं त मुगविन जा वारिस मीडिया खे कुछ बि ॿुधाइण खां लवाए रहिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।